शेख बरक्यो खां रिपोर्ट कर रहियो आहे जेठाराम सिंधी। शेख बरक्यो में मीर जे खरे जे रहवासण मुसमा साडा मल्ला पंहिंजी मां अमीरज़ादी पीउ मोहम्मद अशरफ मुड़ुस गुलज़ार मल्ला एहतजाज कंदे चयो आहे त 1 साल पहिरीं मोहम्मद अली सुमरो सां निकाह कयो हो, जेको ग़लति कमु कराइण लाइ ज़ोर भरींदो हो ऐं रोज़ मूंखे मार कुट कंदो। उन खां मजबूर थी मूं 4 महीना पहिरीं पंहिंजे अॻूणे मुड़ुस खां हैदराबाद जे सेशन कोर्ट में तलाक वरिती। उन मां पोइ मूं पंहिंजे रज़ामंदीअ सां गुलज़ार मल्ला सां निकाह कयो आहे। मुंहिंजे निकाह खां पोइ मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु मोहम्मद अली सुमरो नामालूम माण्हू वठियो रोज़ बरोज़ असांजे घर अची मूंखे अगवा करण ऐं मुंहिंजे मुड़ुस समेत मुंहिंजे माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾींदो रहे थो। नारी वधीक चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे फैमिलीअ जे को बि केस दाख़िल थिए त उनखे कूड़ो सम्झियो वञे। उन वधीक चयो त असांखे मुंहिंजे अॻूणे मुड़ुस खां जान जो ख़तरो आहे। एहतजाज कंदड़ IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टंडो मोहम्मद, SSP बदीन, DSP मातली समेत ॿिनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मोहम्मद अली सुमरो ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे।